गंज बहर कैनाल जो पानी 4 महीननि खां बंद। पानी खोट खिलाफ शहरनि आबादगारनि जो मीरपुर बठोरो में एहतजाज। मीरपुर बठोरो में गंज बहर कैनाल में पानी न अचण ऐं कैनाल जे मुंड में 14 फुट जे लॻल धिके ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सदे आबादगारनि, हारियुनि समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻुवाणनि अली बंदर चौक खां एहतजाजी रैली कढी सिजावल हैदराबाद रोड ते धरणो हणी सख़्त एहतजाज कयो। इन मौक़े ते आबादगार अॻुवाण मुश्ताक चांडियो, मोहम्मद अली ख्वाजा, शहरी इतिहाद जे अॻुवाण अब्दुल गफ़ूर मेमण, ख़ालिद खट्टी ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त गंज बहर कैनाल जे मुंड में 14 फुट जो धिको हणी कैनाल मां निकिरंदड़ 30 खां वधीक शाख़नि खे हथ सां सुकायो वियो आहे। हुननि चयो त गुज़िरियल 4 महीननि खां शाख़नि में पाणी न अचण सबबि आबादगारनि जो पोखियल फ़सुल सुकी सड़ी तबाह थी वियो, जॾहिं त चोपायो माल पिणु उञ विघे मरी रहियो आहे। हुननि चयो त पाणी खोट ख़िलाफ़ अवाम सरापा एहतजाज आहे, पर आबपाशी खाते जे आफ़ीसरनि जे कन ते जूअं बि नथी चुरे। हुननि मुतालबो कंदे चयो त गंज बहर कैनाल जी शाख़ुनि खे पाणी ॾेई तलके खे वधीक तबाह थियण खां बचायो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। आकाश नौर, कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मीरपुर बठोरो।